लाइ जियूं असीं, समाज लाइ जियूं असीं, ही धड़कनूं हिसाह बि कुर्बान कयूं था असीं। गर्व सां सभई चओ सिंधी आहियूं, हिंदू आहियूं, देश धर्म संस्कृति खे अॼु असीं वरी बचायूं। स्नेह भावना रखी कदम वधायूं था असीं, धर्म लाइ जियूं असीं, समाज लाइ जियूं असीं, ही धड़कनूं ही साह बि कुर्बान कयूं था असीं। कोटि कोटि कंठ सां हिंदू धर्म गर्जना, संगठन जी शक्ति सां मातृभूज अर्चना, संग शक्ति कलयुगे दिल में धारियूं था वरी, धर्म लाइ जियूं असीं, समाज लाइ जियूं असीं, ही धड़कनूं ही साह बि कुर्बान कयूं था असीं। सिंधी में जागे समाज भक्ति भावना, व्यक्ति खे समाज सां जोड़ण जी साधना, एकता जे मंत्र जो जाप कयूं था असीं, धर्म लाइ जियूं असीं, समाज लाइ जियूं असीं, ही धड़कनूं ही साह बि कुर्बान कयूं था असीं। दिव्य ज्योति सां शंख दीप बरन था, झूलण जो आसरो वठी सिंधी सभई जीअन था, सिंधियत जी जोत खे बरंदड़ रखूं सदा असीं, धर्म लाइ जियूं असीं, समाज लाइ जियूं असीं, ही धड़कनूं ही साह बि कुर्बान कयूं था असीं, ही धड़कनूं ही साह बि कुर्बान कयूं था असीं। भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे
जय झूलेलाल दोस्तों। भारतीय सिंधु सभा नागपुर जे द्वारा जुड़ो जड़ुनि सां जे इन एपिसोड में अहां सभिनीनि जो मां तुलसी सेतिया दिल जी गहराइनि सां स्वागत कयां थो। साथियों, पंहिंजी सिंधी सभ्यता संस्कृति ॿोली जे वाधारे लाइ भारतीय सिंधु सभा देश में अलॻि अलॻि शाखाऊं उन्हनि जूं कमु करे रहियूं आहिनि। त नागपुर जी भारतीय सिंधु सभा पेश करे रही आहे जुड़ो जड़ुनि सां। पंहिंजी जड़ुनि सां जोड़ण जो मक़सदु खणी करे दादा घनश्याम दास कुकरेजा जिन जे मार्गदर्शन में आयोजित अॼु जो ही कार्यक्रम असां शुरू करे रहिया आहियूं। ऐं अॼु जो जेको विषय आहे उहो आहे सिंधी खाधा, सिंधी व्यंजन। त असां लस्त वठंदा आहियूं पंहिंजे पंहिंजे घरनि में सिंधी स्वादनि जी, पर किथे न किथे ईअं लॻे थो कि असां भुलिजूं न उन ॻाल्हि खे, उनखे रिमाइंडर करण जे हिसाब सां, उनखे जी यादगिरियूं वधाइण जे हिसाब सां असां पंहिंजी नई पीढ़ीअ खे ॿुधायूं कि असांजा कहिड़ा कहिड़ा खाधा आहिनि, कहिड़ी कहिड़ी डिशिस आहिनि असांजूं, केतिरी बहितरीनु डिशिस असां ठाहींदा आहियूं पंहिंजूं। त उन मक़सद खे खणी करे अॼु असां हीउ कार्यक्रम तव्हांजे ॾाढो खणी आया आहियूं, जुड़ो जड़ुनि सां, ऐं जंहिंजो टाइटल आहे सिंधी खाधा, सिंधी व्यंजन। अॼु जा असांजा कार्यक्रम जा महिमान आहिनि, ख़ासि तौर ते पीटर दलवानी साहब। मां चाहींदुमि उन्हनि खे स्क्रीन ते खणी अचूं। सुहिणा सिंधी पेज जा सन्माननीय पूना सिंधी सुहिणा सिंधी पेज जा जय झूलेलाल साईं, जय झूलेलाल। असांजा भारतीय सिंधु सभा जा दादा घनश्याम दास जी कुकरेजा जेके राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जा उपाध्यक्ष, ऐं साण गॾु साधना सहकारी बैंक जा बि अध्यक्ष आहिनि, उदय अकादमी जा बि अध्यक्ष आहिनि। अगरि मां दादा जन जे बारे में जेतिरो चवां ओतिरो घटि आहे। त दादा हाणे किथे बिज़ी आहिनि, थोरी देरि खां पोइ उहे असां सां जुड़ंदा। हाणे मां उन शख़्सियत खे आवाज़ ॾींदुमि, श्रीमती हीना शहदादपुरी जी। श्रीमती हीना शहदादपुरी, तव्हांजो दिल जी गहराइनि सां स्वागत आहे असांजे हिन कार्यक्रम में। जय झूलेलाल। साथियों, जय झूलेलाल। हीना शहदाद, जय झूलेलाल, स्वागत आहे। मां थोरी सी जानकारी तव्हांखे हीना शहदादपुरी जन जे बारे में ॾींदुमि, जंहिंजो टाइटल आहे दिलेर सिंधी। हाणे तव्हां सोचो, जेके दिलि जी ॻाल्हि कनि, दिलेर सिंधी, ऐं उहो उन्हनि जो ॾाढो सुहिणो पेज हलंदो आहे। उहो बि ॾाढा सुहिणा सुहिणा कार्यक्रम उन्हनि पेश कया आहिनि। उन ते लगातार 30 सालनि खां समाज सेवा जे कार्य में जुड़ियल आहिनि, जेको पंहिंजो पाण में ॾाढी वॾे फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। ऐं जेको कोरोना जो जेको पीरियड आयो, मां थोरी सी जानकारी ॾियां थो, बाक़ी मां किशोर लालवाणी खे चवंदुमि पूर्ण रूप सां जेका डिटेल तव्हांजे बारे में किशोर लालवाणी जन ॾींदा। त 13 लख परिवार ताईं तव्हां पंहिंजे समाज खे जोड़े करे 13 लख परिवारनि ताईं सहायता पहुचाइण जो कमु मुंहिंजे ख़्याल सां ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ॾाढो वॾो सैल्यूट आहे तव्हांखे, तव्हां समाज में इन तरीक़े जो कमु कयो आहे। असांजे लाइ ॾाढे वॾे फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। ऐं 1100 परिवारनि खे तव्हां ॾियारीअ में बि पैकेट पहुचाया आहिनि। त इहो पंहिंजो पाण में हिकु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, छाकाणि त जुज़्बो जेको आहे सेवा जो उहो तव्हां में आहे। ईश्वर तव्हांखे अञा शक्ति ॾे, छाकाणि त नारीअ खे ऑलरेडी शक्ति आहे ई, त तव्हां ऑलरेडी नारी शक्ति, ऐं ईश्वर तव्हांखे अञा शोभ ॾे ऐं तव्हां अञा सुहिणे रूप सां कमु कयो। हिन में फिनोलेक्स जो बि तव्हांखे ॾाढो वॾो साथ मिलियो आहे। ऐं मूंखे इहो बि ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी रही आहे कि तव्हां हिकिड़ो कलाकारनि जो ॾाढो वॾो मंच स्थापित कयो आहे, ऐं जेको पूरे देश जे कलाकारनि खे जोड़न जी जेका कल्पना तव्हां कई आहे। असां सभु कलाकार ई आहियूं, असांजो ऑलरेडी सितारा कला जा कार्यक्रम बि इन ई पेज ते हलंदो आहे। त असां सभई कलाकार तव्हां सां जुड़ंदासीं ऐं असां हिकु कड़ी माला में हिकु मोती ठही करे हिकु माला ठहंदासीं। उहा माला जेका आहे ख़ुशबूदार माला ठहंदी ऐं पूरे समाज खे सुञाण फैलाईंदी। कलाकार साहित्यकार जेके आहिनि उहे पंहिंजी ख़ुशबू सां पंहिंजी संस्कृतीअ खे, पंहिंजी सभ्यता खे अञा वधाईंदा। त तव्हां इन कम लाइ ॾाढी खीरियूं लहणियूं। मां तारियुनि जे आवाज़ सां तव्हांजो स्वागत कयां थो। ऐं मां हाणे अर्ज़ु कयां थो, ऐं अॼु असांजे विच में आहिनि
श्रीमती ईश्वरी जी डेमला। मां चाहींदुमि किशोर लालवाणी जन खे बि स्क्रीन ते खणी अचो ऐं साण गॾु असां सां आहिनि नीलम जी आहूजा। जय झूलेलाल किशोर लालवानी साहब। जय झूलेलाल। ईश्वरी जी सभिनी खे। ईश्वरी जी डेमला नीलम जी अची वई आहिनि। ईश्वरी जी डेमला जुड़ियल हुया, अची विया आहिनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय मंच झूलेलाल। ते आयल सभिनि खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। नीलम जी जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनी खे मां जय झूलेलाल। अगरि ईश्वरी डेमला जी जे बारे में मां चाहींदुसि कि मां थोरो सो ॿुधायां, छाकाणि त मुंहिंजो जेको संपर्क ईश्वरी डेमला जी सां आयो उहो ॾाढो पुराणो आहे। पर बहरहाल सिंधुड़ी सहेली मंच जंहिं महिल असां स्थापित कईसीं, किशोर हिते वेठो आहे, किशोर लालवाणी हिते कोन हुयो, पर किशोर लालवाणी जे घर में असां स्थापित कईसीं, किशोर ॿाहिरि वियल हो। त उते जेके पहिरें कुझु लेडीज़ जंहिंमें आयूं उन में ईश्वरी डेमला हिकु आहे ऐं असांजे सिंधुड़ी सहेली मंच जी पहिरीं अध्यक्ष अगरि काई ठही त उहा ईश्वरी डेमला आहे। मां तहे दिलि सां उन्हनि जो स्वागत कयां थो ऐं मां तव्हांखे ॿुधायां कि क़रीबन 40 साल खां कुकिंग में क्लासिस हलाइण में स्वाद क्लासिस कुकिंग जा कुकिंग क्लासेस। हा डेमला स्वाद क्लासेस। हा डेमला स्वाद क्लासेस। डेमला असांजी नुख आहे। हा डेमला स्वाद क्लासिस। मां हिकिड़ी ॻाल्हि हिते ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुमि पीटर साहब कि 70 साल जी उमिरि हिननि जी थी वई आहे। तव्हांखे लॻंदो कोन, कोई शक न आहे, पर लगातार अॼु बि जंहिं फुर्तीअ सां उहो कमु कंदा आहिनि ऐं जंहिं हिसाब सां क्लास वठंदा आहिनि, जंहिं हिसाब सां एक्टिव पार्ट वठंदा आहिनि सभिनी कार्यक्रमनि में असांजे, त किथे बि न लॻंदो आहे कि 70 साल जा आहिनि। बहरहाल उमिरि न ॿुधाइणु खपे, उहे चवंदा आहिनि लेडीज़ न ॿुधाईंदियूं आहिनि। बहरहाल पर तॾहिं बि मां तव्हांखे ॿुधायां कि 3 पीढ़ियूं अॼु जी तारीख़ में कीअं हूंदो आहे कि भई हिकु पंहिंजी नुंहुं ससु खे ॿुधाए थी कि भई मां ससु नुंहुं खे ॿुधाए थी कि भई मां डेमला वटि सिखी आयमि, कि मां बि तो उतां सिखी आयमि। वरी ख़बर पयसि कि भई जेका उनजी ससु हुई उहा बि डेमला क्लास में सिखी। त इहे 3 पीढ़ियुनि खे कुकिंग सेखारणु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे पंहिंजो पाण में, अहिड़ी शख़्सियत। ऐं मां तव्हांखे ॿुधायां भारतीय सिंधु सभा जो जेको विशाल मेलो लॻंदो आहे 3 ॾींहं, उन में सिंधी फूड फेस्टिवल ॾाढो वॾो आयोजन थींदो आहे। उहो तव्हां फोटुनि जे नज़र सां तव्हांखे ॾेखारींदासीं। त उते सिंधी फूड फेस्टिवल में हर साल अगरि कोई जज रहंदो आहे त पहिरियों जज ईश्वरी जी डेमला नालो ईंदो आहे। पहिरियों उहे जजमेंट ॾींदियूं आहिनि हर साल। ऐं इन खां सवाइ ब्रह्म ज्ञान सत्संग में बि हिननि जो ॾाढो वॾो रोल कॉल आहे। ॾाढी वॾी सेवाऊं हिननि जूं आहिनि, समाज सेवा में अॻिते आहिनि। ऐं लगातार असांजे विदर्भ सिंधी विकास परिषद में बि जेका असांजी वैवाहिक सुलह समिति आहे उन में बि हिननि जो योगदान रहंदो आहे। अगरि मां ईश्वरी डेमला हिकु पासे क्लासिस आहे, पर क्लासिस खां अगरि ॿिए पासे बि ॾिसूं त ॾाढो वॾो सेवाउनि जो योगदान बि आहे। त अहिड़ी शख़्सियत खे मां नमस्कार कयां थो, सैल्यूट कयां थो। ऐं असां इन्हनि जे बारे में इन्हनि सां पोइ ॻाल्हाईंदासीं, इन्हनि जी पोइ ॿुधंदासीं। पहिरियों मां ॿुधाए छॾियां जेको कुझु ॿुधाइणो आहे। ऐं असांजे विच में नीलम जी आहूजा आहिनि। नीलम जी आहूजा जेके आहिनि उहे प्रिंसिपल आहिनि राजकुमार केवल रामाणी हाई स्कूल ऐं जूनियर कॉलेज, उते जा प्रिंसिपल आहिनि। ऐं उन खां सवाइ उपाध्यक्ष आहिनि सिंधु नव युवक मंडल, हिकिड़ो ॾाढो वॾो नागपुर में आहे, उन में हू उपाध्यक्ष आहिनि। ऐं सां गॾु रोटरी क्लब नॉर्थ नागपुर में एक्टिव मेंबर करे जेसीअ में वुमेन्स वर्ड सां बि जुड़ियल आहिनि। ॾाढे सुहिणे रूप सां उहे सेवाऊं ॾेई रहिया आहिनि ऐं सुठो वक्ता आहिनि, सुठो ॻाल्हाईंदियूं आहिनि। संचालन बि ॾाढो सुठे रूप सां कंदा आहिनि स्कूल में, मां ॿुधो आहे। ऐं असांजे दादा विजय कुमार केवल रामाणी साहिबु जंहिंजी सुपुत्री आहिनि, इहा असांजे लाइ ॾाढे वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे। ऐं मां उन्हनि जो तहे दिलि सां स्वागत कयां थो। साथियो, अॼु जो जेको मुख्य विषय आहे उहो आहे सिंधी व्यंजन, सिंधी खाधा। हाणे
जंहिं महिल शहदादपुरी जी ईंदा तंहिं महिल किशोर लालवानी सां अर्ज़ु कंदुमि कि उहे पोइ वरी उन्हनि जे बारे में असांखे पूरी जानकारी ॾींदा। पर मां कुझु सिंधी खाधनि जे बारे में जेतिरो थोरो घणो मूंखे 10 पैसा 15 पैसा नाले जा, मां उन ते 2 मिंट ॻाल्हाए करे पोइ अॻिते वधंदासीं। दोस्तो, असां नंढे हूंदे खां वठी असांजे माउ पीउ जेको आहे कुझु न कुझु असांखे जेके खाधा खाराया आहिनि, असांखे कुझु कुझु ॻाल्हियूं यादि आहिनि, मां तव्हांजे साम्हूं रखणु चाहियां थो। बाक़ी त व्यंजन जे बारे में त हिक खां हिकु सभु लेडीज़ वेठियूं आहिनि, उहे वधीक ॻाल्हाईंदियूं, पर मूंखे कुझु जेके ॻाल्हियूं यादि आहिनि। सुहांदरे जो गुल थींदा आहिनि, गुल हिकदमि अलॻि शइ आई सुहांदरे जा, त उहे गुल असां खाधा आहिनि। ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधायां कि असांजे घर में हाणे बि ठहंदा आहिनि ऐं मुंहिंजो छोकिरो पिणु ॾाढो शौक़ीन आहे, उहो खाईंदो आहे। मुंहिंजी लखनऊ में मासात रहंदी आहे, उहा उतां मोकिलींदी आहे, या मुंहिंजी भेण ठाहे करे बि मोकिलींदी आहे नागपुर खां। त हिकिड़ो उहो आहे। असांजा तोशा वग़ैरह बि ॾाढा सुठे रूप सां असां खाईंदा आहियूं। ऐं लॾूं जेके आहिनि अटे जा लॾूं, बाक़ी त लॾूं ॿिया बि ठहंदा आहिनि, पर अटे जा लॾुनि जो बि सवादु ॾाढो सुहिणे रूप सां हूंदो आहे, ॾाढो सुठो हूंदो आहे। ऐं उहो असां खाधा आहिनि। मां हाणे अचां थो, ॿूरी हिकिड़ी पाकिस्तान खां ईंदी आहे। मां पाकिस्तान वियुमि त मूंखे चयो भाई ॿूरी वठी अचिजांइ। ॿूरी बि असांजे हिन में खाधे में ईंदी आहे। ऐं कूकम जी कढ़ी ॾाढी फेमस आहे। त कूकम जी कढ़ीअ में हिकु शइ हिते मां ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुमि कि कूकम विझंदा आहियूं, ऐं उन खां पोइ कुझु माण्हू कूकम जा गुल विझंदा आहिनि। कूकम विझण सां कंहिं महिल कढ़ी आहे उहा कारी थी वेंदी आहे, पर कूकम जा गुल विझण सां कारी न थींदी आहे। इन खां सवाइ असां बेसण जी कढ़ी ठाहींदा आहियूं, ऐं ॾही जी कढ़ी बि ठहंदी आहे। पंकज जी कढ़ी फेमस आहे, त उहा बि असां लॻभॻि खाईंदा आहियूं। कुझु शिकारपुर वारा टमाटे जी कढ़ी बि ठाहींदा आहिनि। ऐं इन खां सवाइ अॼुकल्ह उन्हनि खे मॉडर्न स्वरूप बि ॾिनो वियो आहे। उहो हाणे तव्हांखे सॼा असांजा जेके कुकिंग जा एक्सपर्ट आहिनि उहे तव्हांखे बराबरि ॿुधाईंदा। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे थी कि सॻड़ो असां छोड़ींदा आहियूं। सॻड़ो सूमरु ॾींहुं भॻवानु शिव जी आराधना कंदा आहियूं। उनजो जेको व्यंजन आहे उहो मिठो ढोढो ठहंदो आहे। उनजी मुठी ठाहे ईंदी आहे, मुठी में उहा चूरी ठहंदी आहे। पोइ साई भाॼी, मूरी ऐं नारियल, इहा जंहिंजी मन्नत हूंदी आहे उहा उन तरीक़े सां उहो सॻड़ो छोड़ींदा आहिनि। ऐं साथियो, अगरि मां ई ॻाल्हाईंदुमि त वरी पोइ सभु नाराज़ थी वेंदा मुंहिंजे मथां कि सभु तूं थो ॿुधाईं, त बाक़ी असां छा ॿुधाईंदासीं। बहरहाल, मां हिकिड़ी शइ हिते ज़रूरु चवणु चाहींदुमि कि असां किशोर खे यादि हूंदो कि असां साध बेले विया हुआसीं सिंध में। साध बेले ते हिकिड़ी परंपरा आहे ढोढो चटणीअ जी। उहा बम्बईअ में जेको साध बेलो आहे उते बि उहा परंपरा आहे ढोढे ऐं चटणी जी। उहा बि असांखे यादि आहे। मूंखे इहो ॿुधाईंदे फ़ख़ुरु बि थी रहियो आहे कि मूंखे कुझु जानकारियूं इन बाबति असांजे हर भॻवान नागपाल ॾिनियूं, छाकाणि त हर भॻवान नागपाल हाणे नागपुर में जेका नागविदक सेंट्रल सिंधी पंचायत आहे उन जा उपाध्यक्ष बि आहिनि। ऐं साण गॾु हाणे ताज़ो सिंधी फूड फेस्टिवल बि उते थियो हो, ऐं लगातार उहे एक्टिव आहिनि ऐं सुहिणे रूप सां कमु करे रहिया आहिनि। मां हाणे अर्ज़ु कयां थो उन शख़्सियत खे उहे अचनि, हीना जी शहदादपुरी, ऐं साण गॾु मां किशोर लालवानी साहिब खे अर्ज़ु कंदुमि उहे अचनि ऐं हीना शहदादपुरी साहिब जन जे बारे में थोरी विस्तृत जानकारी असांखे ॾियनि। किशोर लालवानी साहिब। सभिनी खे जय झूलेलाल। दीदी हिना शहदादपुरी सां मुंहिंजी सुञाणप काफ़ी पुराणी आहे। तमामु सुठो कमु थी रहियो आहे उन्हनि जो लॉकडाउन जे पीरियड में। मूंखे यादि आहे साल खनि अॻु उन्हनि वताए फ़क़ीर ते हिकिड़ी सीरियल लिखण जी पेशकश कई हुई, जेको कमु शुरू थियो हो पर अञा ताईं उहो पूरो कोन थियो आहे। ऐं तंहिंखां पोइ मां ॾिठमि हिननि सिंधी फिल्मुनि में बि काफ़ी इंट्रस्ट वरितो, सिंधी कलाकारनि सां त हिननि जो ॾाढो
विशेष लगाव आहे सिंधी कलाकारनि खे पंहिंजे वेबिनार्स में घणेई दफ़ा घुरायो अथऊं। यानी सिंधियत सां जुड़ियल हर सब्जेक्ट सां हर ॻाल्हि सां हिननि जो विशेष लगाव रहियो आहे। इन करे असांखे ईअं लॻो त भई सिंधी खाधनि ते बि जेकॾहिं हिना जी खे घुराइजे त उन्हनि जे जेको आज़मूदो आहे एतिरनि सालनि जो जेको एक्सपीरियंस आहे हू बाक़ाइदे कंहिं बि विषय ते ॻाल्हाईंदा आहिनि त उन ते पूरी रिसर्च करे ॻाल्हाईंदा आहिनि। त सिंधी खाधनि ते बि ज़रूरु हू रिसर्च करे आया हूंदा ऐं तमामु सुठी जानकारी असांखे ॾींदा। ऐं हिन जे बारे में मां एतिरो ई चवंदुसि त बसि सोशल वर्क में अॻिते वधंदा रहो। सिंधी समाज खे तव्हां जहिड़े नारियुनि जी ॾाढी ज़रूरत आहे जेके पंहिंजे ईंदड़ पीढ़ीअ में नंढड़नि ॿारनि में असांजे सिंधियत जो ॿिज पोखे रहिया आहिनि। ऐं बसि एतिरो चई करे मां पंहिंजी वाणीअ खे विराम ॾियां थो। हिन जी ॾिणनि वारनि जे बारे में वधीक डिटेल में असांखे ॿुधाइनि ऐं पंहिंजे जेको नओं प्रोजेक्ट हिननि शुरू कयो आहे उत्तम कलाकार.com उन जे बारे में बि असांखे डिटेल में ॿुधाइनि ऐं पंहिंजे बारे में बि पहिरियों सभ खां पहिरियों पंहिंजे बारे में बि काफ़ी डिटेल में ॿुधाईंदा त जीअं समाज खे त असांजा सिंधी भाउर ऐं भेनरूं समाज में केतिरो कमु करे रहिया आहिनि। छो त घणेई अहिड़ा असांजा समाज सेवक आहिनि जिन जे कम जी जानकारी माण्हुनि खे तमामु घटि आहे। त पहिरियों पंहिंजो परिचय ॾींदा, तंहिंखां पोइ ॾिणनि वारनि जे बारे में ॿुधाईंदा, तंहिंखां पोइ उत्तम कलाकार.com। जय झूलेलाल। मां माफ़ी थी घुरां जो अॼु मुंहिंजो नेटवर्क मुंहिंजो साथ न ॾेई रहियो आहे। रिसर्च त मां हिकु व्यंजननि ते तमामु सुठी करे आई आहियां। अचे थो, आवाज़ अचे पियो थो। कॾहिं नेटवर्क विच में मुंहिंजो आवाज़ अचे थो न? हा अचे पियो थो, अचे पियो। मुंहिंजो मां पहिरीं ॿुधाईंदसि त जेको असां सिंधी सेवक कोविड जे टाइम ते गॾिजी करे कमु कयो हुयोसीं, 13 लख परिवार ताईं पहुतासीं। उन में असांजे सिंधी समाज जूं असांजा पीटर भाई साहब बि असां नेटवर्क जो कुछ प्रॉब्लम अची रहियो आहे शायदि हिननि जो। त तुलसी माइक माइक चालू कर, माइक चालू, माइक बंद आहे। मां चाहींदुसि कि जेसि ताईं हिन जी जो नेटवर्क बराबरि कमु करे त हाणे मां चाहींदुसि कि किशोर लालवाणी ईश्वरी डेमलाल जन जे बारे में बि ॿ अखर ॻाल्हाइनि ऐं उन खां पोइ असां ईश्वरी डेमलाल जन खे स्क्रीन ते उन्हनि खां पोइ उन्हनि जो ॿुधंदासीं। दीदी ईश्वरी झूलेलाल, प्लीज टेक मी ऑन द स्क्रीन। कहिड़ो परिचय ॾियां मां? मुंहिंजी आवाज़ अचे थी? हा अचे थी, अचे थी, अचे थी। तव्हां कंटिन्यू कयो। अचे थी। हा कंटिन्यू कयो भले। हा ॻाल्हायो। किशोर जी ऐं सहिता जी, मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असांजे सिंध में जेके असांजूं महिलाऊं हूंदियूं हुयूं उहे भले कॉलेजिस ऐं स्कूल में न वेंदियूं हुयूं पर हर तरह सां ज्ञान में निपुण हूंदियूं हुयूं, सुंदरता में परिपूर्ण हूंदियूं हुयूं। त सिंधी व्यंजननि जो जेको असां स्वादु ॾिसंदासीं उन्हनि जे फ्लेवर्स जो, असांखे उहे मुगलाई खाधे में, यूनानी खाधे में ऐं पंजाबी खाधे में पिणु ॾिसणु ईंदो आहे। सिंधी क्विज़िन जंहिंखे असां चवंदा आहियूं, उहा सिर्फ़ु क्विज़िन कान्हे का, उन में हर तरह जो जेको असांजो सर्किल ठाहींदा आहियूं न असां, रोटीअ में बि हेतिरा मसालेदार खाधा शयूं विझंदा आहियूं ऐं उन सां गॾु मिठो हुजणु ज़रूरी आहे। ऐं जेके असां हर्ब्स विझंदा आहियूं, लौंग, जीरो, फोटा, कमाल पट, दालचीनियूं, उन्हनि जो बि पंहिंजो मेडिकल हिकिड़ो एस्पेक्ट आहे जेके असांजी लेडीज़ खे ख़बर हूंदी। नंढे ॿार जे चाटे में जेके शयूं पवनि
या खंघि जे लाइ काढ़े में जेके शयूं पवनि या खाधे खे स्वादिष्ट बणाइण जे करे पवनि, उहे सभु सिंधी लेडीज़ खे सिंध में ख़बर हूंदी। चवंदा आहिनि रोटी पहिरीं अखियुनि सां खाइबी आहे, पोइ नक सां खाइबी आहे, पोइ ज़बान सां खाइबी आहे। जीअं हुन जो रूप अॻियां अचे, उन खां पोइ फ्लेवर्स जेके असांजे नक जे थ्रू अंदरि वेंदा आहिनि, त उन सां टोटली बुख खे शांती मिलंदी आहे। त इहे सिंधी लेडीज़ असांजूं माताऊं उहे निपुण हूंदियूं हुयूं। तव्हां ॾिठो हूंदो त जेके असांजो अॼुकल्ह जे ज़माने में जेके असां डाइटिशियंस वटि वञूं था न, हेतिरा पैसा ख़र्च करे अचूं था, पर इहो त ऑलरेडी असांजे सिंधी खाधनि में हुयो। जे तव्हां ॾिसंदा त जेको अॼुकल्ह चवनि था पीएच बैलेंस कयो या कुझु इन तरह जूं शयूं खाधनि में विझो, त तव्हां ॾिसंदा टमाटे जी भाॼियुनि में असां जीरो कढ़ी पतो विझी उन्हनि खे अल्कलाइन कंदा आहियूं। बसर जूं भाॼियूं हुजनि त असां उन्हनि में फ्लेवर्ड लौंग दालचीनियूं विझी करे उन्हनि जो बि पीएच बैलेंस कंदा आहियूं, जीअं त असांजे खाधे जे हाज़मे ते हिकिड़ो सुठो असरु थिए। असांजूं लेडीज़ सिंध में एतिरियूं त निपुण हूंदियूं हुयूं पंहिंजे हिन में, जो जेॾी महिल चवंदा आहिनि न भई हैवी नाश्तो कजे, राजाउनि वांगुरु नाश्तो कजे, त उहा प्रथा इन करे हूंदी जो सिंध जा जेॾी महिल असां वापारी क़ौम आहियूं, त घर मां जेॾी महिल वापारु करण जे निकिरंदा हुआसीं त हैवी नाश्तो करे निकिरंदा हुआसीं, जीअं असांजे बॉडी में एसिड न ठहे। चङे वक़्त ताईं उहो देर हज़म हूंदा हुया, जीअं असांजे बॉडी में एसिड न ठहे। जे एसिड न ठहंदी त माइंड बैलेंस हूंदो, त जेंट्स धंधो सुठी तरह करे सघंदो। त हिन में तव्हां ॾिसंदा त हैवी शयूं हूंदियूं हुयूं, दाल पकवान, कोकी चांहि, बसर जी कोकी लस्सी, सीरो मालपुड़ो, सियल रोटी, भोरी, अहिड़ी तरह जा हैवी नाश्ता। त उन्हनि जे पुठियां बि असांजो इहो लॉजिक हूंदो हुयो त धंधे ते वञे मर्द त उनजे पेट में अन्न धीरे 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 डाइजेस्ट थींदो रहे, त पीएच बैलेंस बॉडी में हुजे। इन सां गॾोगॾु तव्हां अगरि ॾिसंदा त ॿियो जेको तव्हां हाणे ॿुधायो जूअर जी रोटी ऐं चटणी, त इहा असांजी पंहिंजी रवायत रही आहे। इहा पंहिंजी रवायत रही आहे। हाणे तव्हां ॾिसंदा त ॿारनि डाइट खे मेंटेन कयो, जूअर जी रोटी, बाजरे जी रोटी खाओ, पर इहे त असांजे ट्रेडिशन में पहिरीं खां ई शयूं आहिनि ऐं हुयूं। ऐं रोटी बि जेॾी महिल खाईंदा आहियूं त हुन सां गॾु आचार ज़रूरु हूंदी आहे, मिठो ज़रूरु हूंदो आहे। हाणे जी चवंदव त मिठाई ज़हर, लेकिन असांजे ट्रेडिशन जे अनुसार घर जो ठहियल गजर जो सीरो हुजे, कणा प्रसाद हुजे या कोई सूजीअ जो सीरो हुजे, असांजे खाधे जो अहम हिसो हमेशह ई रहिया आहिनि। त असां सिंधियुनि जो फूड हिकदमि घनिष्ठ ताक़त वारो चवंदा आहिनि न, जंहिंमें तव्हां अॼुकल्ह जी ॻाल्हियुनि में मां चवां त पूरी तरह सां कार्बोहाइड्रेट, फाइबर, प्रोटीन ऐं शुगर कंटेंट उन सां परिपूर्ण बैलेंस्ड डाइट हूंदी आहे असांजी। इन करे ई सिंधियुनि जो खाधो हमेशह ई फेमस रहियो आहे। इहा जानकारी ऐं मां चवणु चाहींदमि। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि चवंदमि, असां कूकम जीअं तव्हां ॻाल्हि कई, त कूकम कीअं एसिड खे बैलेंस कनि था, पीएच कीअं रोटीअ में बैलेंस कजे, इहो सिंधी लेडीज़ खे अॼु बि ख़बर हूंदी आहे। त हीअ शइ जे खाधे में असां विझंदासीं त हिन में न सिर्फ़ु सवादु वधंदो, पर टोलनि में जीअं असां जाण जी पूरी ठाहींदासीं त भले पेट देरि ताईं भरियो पियो हूंदो, पर उन में गैस न थींदी, उन में एसिडिटी न थींदी। त असांजे क्विज़िन जो इहो हिकु अहम अंग रहियो आहे त जेके मसाला असां यूज़ कंदा आहियूं उन्हनि जो खाधे जो साइंटिफिक रीज़न रहियो आहे। ॿियो त असांखे चालीहे जो विर्त असां चवंदा आहियूं रखणु ज़रूरी आहे। उहो बि असांजे लाइ को अॼुकल्ह तव्हां वेंदव न वॾियुनि रिजुविनेशन सेंटर्स में लखें ख़र्च कंदव, त उते तव्हांखे सवा महीने जे लाइ रहाए हिकदमि लाइट फूड खाराए करे तव्हांजे बॉडी जे इंटरनल ऑर्गन्स खे रिजुविनेट कंदा, माना उन्हनि खे वापसि प्राण शक्ति उहा पाण खे हील कंदी। पर असांजा सिंधी पहिरीं खां ई इहे सभिनी ॻाल्हियुनि में बिलीव कंदा, विश्वास कंदा अॻिते वधिया आहिनि। त मुंहिंजे हिसाब सां असांजो जेको इवन तव्हां कढ़ी चांवर ॾिसो, दाल चांवर ॾिसो या सेयल भाॼी ॾिसो, भुॻा चांवर ॾिसो, इन्हनि में बि असांजो डाइट जो पोर्शन बिल्कुलु बराबरि हूंदो आहे। इवन असां सिंधी पापड़ देरि माना रोटीअ खां पोइ खाइणो आहे, जीअं असांजो खाधो हज़म थिए। त असांजो फूड न सिर्फ़ु टेस्ट में अॻियां आहे, पर इन ॿियनि आहे
ऐं इन सां सवाइ दुनिया में नंबर 1 सिंधी फूड इन करे आहे जो असांजी महिलाउनि खे हॉट जो यूज़ रोटीअ में करे उनजी खुशबू अरोमा ऐं उनजी फूड न्यूट्रिशनस वैल्यू वधाइण जो अहम जेको रोल हूंदो आहे उहा जानकारी आहे। त असां सिर्फ़ु स्वाद ताईं महदूद न आहियूं, असांजे खाधनि जे हर हिसे जो हिकिड़ो साइंटिफिक रीज़न बि आहे। इहा मां जानकारी तव्हां सां शेयर कई, उमेद त तव्हांखे पसंदि आई हूंदी। खटाइण बि जेका ज़रूरी आहे असांजे लाइ, पहिरीं असां कारो लूणु यूज़ कंदा हुआसीं, हाणे वक़्त सां असां वाइट नमक खणूं था, पर वरी धीरे धीरे असां स्विच थी करे पंहिंजे रोटकारी चाहींदमि। मुंहिंजी आवाज़ अचे थी अचे अचे थी विच विच में अटके थी पर आवाज़ अचे थो। कंटिन्यू कंटिन्यू। मुंहिंजी आवाज़ अचे थी? अचे थी हा अचे थी। वरी ब्रेक थी वई आहे। त मुंहिंजे हिसाब सां तव्हां तुलसी जी ऐं लालवाणी जी सहमत हूंदा मुंहिंजे हिन ॻाल्हि सां, त असां सिर्फ़ु खाधो खाईंदा न आहियूं पर उनखे हेल्दी फूड असां चई था सघूं पिया। भले घीअ ॿुधल आहिनि पर असांजा खाधा वधीक हेल्दी ऐं न्यूट्रिशियस आहिनि। न छा तव्हां हिन ॻाल्हि सां सहमत आहियो? 100% सहमत आहियूं। ऐं तव्हां जेका जानकारी ॾिनी आहे कि सिर्फ़ु जानकारी न आहे, हिन में तव्हां जेके उन में कहिड़ा कहिड़ा इफेक्ट थियनि था, कहिड़ी कहिड़ियूं फ़ाइदा आहिनि असांखे, हेल्दी असांजे लाइ केतिरा हेल्दी आहिनि, कीअं हुनजी ॼाणे तव्हां कुकम जी ॻाल्हि चई कि एसिड जी ॻाल्हि, एसिड न ठहे, नाश्ते जी ॻाल्हि चई, हैवी नाश्ते जी ॻाल्हि कई। इन तरीक़े जो माण्हुनि ताईं संदेश वञे त जीअं असांजो खाधो जेको आहे सभिनी खां रिच आहे, सभिनी खां सुठो आहे। ऐं असां इहा ई शइ असां चाहींदासीं कि असां पंहिंजे ॿारनि खे ॾियूं। ऐं तव्हां जेके वीचार रखिया आहिनि, मां तव्हां खां हिकु शइ हिते ज़रूरु चवणु चाहींदुमि, जीअं किशोर भाउ चयो असांखे कि भई तव्हां कलाकारनि जे लाइ हिकिड़ी उत्तम कलाकार करे हिकिड़ी ठाही आहे, त उनजे बारे में थोरी सी जी जानकारी तव्हां खां वठंदासीं। ऐं हिकिड़ी ॿी जानकारी बि मां तव्हां खां वठंदुसि कि तव्हां जी जेका डिग्री आहे, तव्हां ख़ुदि मुंहिंजे ख़्याल सां बायोमेट्रिक ऐं BSc वग़ैरह तव्हां कई आहे, त तव्हां उन क्षेत्र में केतिरो कमु कयो था, छा करे रहिया आहियो, उनजो समाज खे छा लाभ ॾियो था, उहो रोशनी। पीटर जी आहिनि असां सां गॾु जुड़ियल? जी जी हा आहिनि न, स्क्रीन ते वठी अचो। पीटर जी बिल्कुलु, पीटर जी जो साथ चवंदा आहिनि न, भेण भाउ जो साथ हमेशह रहंदो आहे। त पीटर जी खे प्लीज स्क्रीन ते वठी अचो। पवन भाई, पीटर सर नहीं है, मैसेज आया पीटर सर कोई निकरी आवाज अची थोड़ी देर। असां जेका सिंधी कलाकार www.uttamkalaकार.com वेबसाइट असां जेका ठाही आहे, उहा जिन असां कोविड जे टाइम ते गॾिजी करे 60 संस्थाउनि कमु कयोसीं, उन्हनि संस्थाउनि हिकु टीम ठाहे करे पोइ सामाजिक मुद्दनि ते गॾिजी कमु कयूं। असां हिकु टीम ठाहे करे जंहिंमें बि पीटर जी मूंसां गॾु आहिनि, कमु करे रहिया आहियूं। उन www.uttamkalaकार.com जो असांजो इहो उद्देश्य आहे त कोविड जे टाइम ते 2 सालनि खां असांजे कलाकार भाउरनि खे कोई कमु न मिलियो आहे। त उल्हासनगर लेवल ते जेॾी महिल असां कमु कयूं पिया त अनाज जी असां मदद कयूं पिया माण्हुनि खे, त ॾिठोसीं त कलाकारनि जी हालति तमामु माना ठीकु न हुई। त उन्हनि मां किन जो असां कुझु महीननि खां त जेको असां खां पुॼे थो यथाशक्ति कयूं था, पर कलाकारनि जो जॾहिं महिल फोन अचणु लॻो त हिन दीदी असांखे जॉब वठी ॾियो, त इहा हिकु ॾकण, छो त जे कलाकार जॉब कंदो ऐं पंहिंजी कलाकार ई आहिनि जेके हिकु पीढ़ीअ खां ॿी पीढ़ीअ ताईं संस्कृति खणी वेंदा आहिनि। पोइ पेंटर हुजे, साहित्यकार हुजे, संगीतकार हुजे, म्यूज़िक कंपोज़र हुजे, थिएटर आर्टिस्ट हुजे या पिक्चर आर्टिस्ट हुजे,
त उन्हनि जेकॾहिं जॉब करणु शुरू कई त असांजी संस्कृतीअ जे फैलाव जे लाइ वाधारे जे लाइ हिकु वॾो धकु हूंदो। इहा असां सोच रखी करे हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियोसीं जीअं सॼी दुनिया जा कलाकार उन में जुड़नि, हिक ॿिए सां बि परिचित थियनि, जीअं त पाण में मिली करे कुझु करे सघनि। त मां तमामु ख़ुशीअ सां चई थी सघां त 200 खां मथे कलाकार असां सां ऑल ओवर द वर्ल्ड हिन वक़्त ताईं सभिनी क्षेत्रनि जा जुड़ी चुका आहिनि। पेंटर, डांसर, म्यूज़िशियन, डीजे, कंपोज़र जमा अञा बि असांजो इहा कड़ी वधंदी ई थी वञे पई। इन कड़ीअ में असां लास्ट मंथ कल्चर मिनिस्टर सां बि मिलियासीं त असांखे कलाकारनि जे लाइ कोविड रिलीफ फंड मां कुझु मदद ॾियो, जीअं कलाकारनि जी हिकिड़ी शक्ति वधे त असां सभु गॾिजी करे उन्हनि सां हिन वक़्तु बीठा आहियूं। उनजे अलावा पोइ वरी असां हाणे फेसबुक पेज चालू कयोसीं जिते असां नवनि कलाकारनि खे वठी ईंदा आहियूं ऐं असां चवंदा आहियूं पब्लिक खे त जीअं भॻत आहे, माण्हू आहे न बहिराणा भॻत विसरंदा था वञनि पिया, असां त इहो असांजो हिकिड़ो ट्रेडिशन आहे। जेकॾहिं असांजे घर में बहिराणो थींदो त बहिराणो ठाहिण वारो ईंदो, अखो पलव पाईंदो, उनजे अलावा पंजड़ा ॻाईंदो, गीतकार हुन सां ईंदो, त उन खां पोइ छेॼारी ईंदा जेके छेॼ लॻाईंदा। त जेॾी महिल असांजे ओड़े पाड़े वारा माण्हू इहे ॾिसंदा, असांजा दोस्त यार इहे ॾिसंदा, ॻाल्हियूं असांजा ॿार ॾिसंदा, त उन्हनि खे असांजी संस्कृति जे बारे में जानकारी वधीक ऐं वधीक मिलंदी। त इहो मन में वीचार रखी करे असां इन ॻाल्हि ते कमु करे रहिया आहियूं ऐं मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थी रही आहे त असांखे तमामु सुठो साथ मिली रहियो आहे। ऐं मां हाणे तव्हांजे माध्यम पेज जे माध्यम सां बि चवंदमि त जेके कलाकार आहिनि पाण खे हिन पेज सां जोड़ियो, इहो पेज तव्हां सभिनी जे लाइ आहे। तव्हां सभिनी जो हिक ॿिए में ॾिसो अॼुकल्ह सभु कुझु ऑनलाइन थो थिए। मूंखे न ख़बर हुई त असां वटि काई सिंधी छोकिरी आहे जेका तबलो थी वॼाए, बैंड जेके आहिनि सिंधीअ में वॼाइनि था छोकिरा जेके छा चइबो आहे हिनखे ड्रम्स, बांसुरी वादक असांजा सिंधी आहिनि, जेके गुरु नानक साहिब जन सां गॾु जेके रूबेक चवंदा आहिनि उहे वॼाइण वारा बि असां सां गॾु सिंधी आहिनि। त इहे जेॾी महिल धीरे 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 असां उन्हनि खे हिकु प्लेटफॉर्म ते आणियूं था त इहे हिक ॿिए सां मिलंदा, त मूंखे लॻे थो ईंदड़ वक़्त में इहे पाण सां मिली करे बि तमामु सुठियूं ॻाल्हियूं इनोवेट करे सघनि था, जंहिंसां असांजी संस्कृतीअ खे ऐं भाषा खे तमामु सुठो फ़ाइदो पवंदो। जी जी जी, तमामु सुठी जानकारी तव्हां ॾिनी ऐं ॾाढो सुहिणो प्रयास, सुठो कमु तव्हां करे रहिया आहियो। ऐं असांजी भारतीय सिंधु सभा जो बि मक़सदु इहो ई आहे कि असां तव्हां जेको विषय रखियो आहे संस्कृतीअ जी, सभ्यता जी ॼाण आम माण्हू ताईं पहुचे, ऐं इहा मक़सदु खणी करे बि असां हलिया आहियूं। ऐं तव्हां आख़िरी ताईं असां सां गॾु रहंदा, इहा वेनिती